Subscribe to our channel Sindh TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बत मीरा से सांझी हाणे भली बचल न आई चोटीअ जो ज़ोर लाए पर इहो सादिक ठाल ऐं कॾहिं बि राज़ी कोन थींदो। मां पाण इहो सोचां पियो आख़िर इहो आहे केरु असांजी दुश्मनी जो फ़ाइदो थो वठे। तव्हां ॾातू ॾिठो या पीराणो या हुनजा दोस्त जंहिंखे तव्हां सुञाणींदा हुजो। मूंसां जेके बि हमरा विड़िया आहिनि न उन्हनि सभिनी खे ॿुटूं ॿधल हुयूं। अरे अस्पताल वठी हलो जोड़ा सुइयूं हणाणी पवंदियूं मूंखे हाणे कुते चक पातो आहे। इंसान ज़ातियुनि ऐं पातियुनि में पाण खे न विढ़ाए आहे। धर्म हुजे हा इंसान जे सुधारे लाइ इहो काफ़ी आहे। प्यार ऐं मोहबत सां इंसान रहंदा। अॼुकल्ह जो इंसान त वते थो रुगो नफ़रतनि जा ॿिज छटींदो। उन्हनि खे केरु सम्झाए। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। से सांझी